रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 31 एक्सरसाइज नंबर 4.6 मश्क 4.6 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार वारो पोइ लेक्चर में असां पाची वारो सुध्यान बयान करण ऐं साबित करण जे बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 4.6 जे बारे में पढ़ंदासीं। वारो हींअर असां पहिरियों नंबर क्वेश्चन आहे फाइंड द रिमाइंडर बाय यूजिंग द रिमाइंडर थ्योरम व्हेन पाची वारो सुध्यान इस्तेमाल कंदे पाची मालूम करियो जॾहिं त हाणे असां पहिरियों नंबर पार्ट आहे x³ - 6x² + 11x - 8 इज़ डिवाइडेड बाय x - 1। ठीक है बारो हाणे त असांखे छा करिणो पवंदो, पहिरें नंबर पार्ट में असांखे पाची मालूम करिणो पवंदो। सही आहे, उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असांखे जो सम गिवन आहे उहो लिखी वेंदासीं। त पोइ असां लिखंदासीं त p ऑफ x इज इक्वल टू यानी पोलिनोमियल x³ - 6x² + 11x - 8। ठीक है बारो हाणे असांखे इनके वंड छा सां करिणो आहे, असांखे लीनियर पोलिनोमियल जेको ॿियो गिवन आहे उहो आहे x - 1। त पोइ हिन जो तरीक़ो कहिड़ो आहे, त पोइ असां लिखंदासीं त एज वी नो दैट x - 1 छा जे बराबर आहे, इहो 0 जे बराबर आहे। त पोइ असांखे हिते x जी वैल्यू कीअं कढंदासीं, लिखंदासीं त हाणे x इज़ इक्वल टू 1। हाणे इहो कीअं आयो, ॾिसो बारो असांखे ख़बर आहे त जॾहिं असां हीउ जेको हिकु आहे माइनस जो बराबर जे हिन पासे खणी ईंदासीं त छा थींदो, प्लस जो हिकु, यानी असांखे हिते x जो मुल्ह मिली वियो। हाणे असां छा कंदासीं त हीउ जेको x बराबर हिकु असांखे मिलियो आहे उहो खणी असां हिन पोलिनोमियल में पुट करे ईंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त p ऑफ 1 इज इक्वल टू 1 होल क्यूब - 6 इंटू 1 होल स्क्वायर प्लस 11 इंटू 1 - 8। ठीक है बारो हाणे असां इनके फर्दर सॉल्व कीअं कंदासीं, हाणे असां इनके फर्दर सॉल्व कीअं कंदासीं, असां इनके लिखंदासीं त हाणे असां वटि आहे त p ऑफ 1, त पोइ असां इनके लिखी सघूं था त r इज इक्वल टू p ऑफ 1। सही आहे, त पोइ थींदो इज इक्वल टू हाणे जॾहिं असां 1 जो क्यूब छॾायोसीं साॻियो 1 थी वियो, हिते ईंदासीं असां माइनस, जॾहिं असां हिकु जो स्क्वायर छॾायोसीं जवाबु आयो 1, उनखे ज़रब कयोसीं 6 सां साॻियो थी वियो माइनस जा 6 प्लस 11 ज़रब 1 कंदासीं छा थींदो, 1 11 11 लास्ट में ईंदो माइनस जो 8। ठीक है बारो हाणे असां वटि रिमाइंडर थ्योरम कीअं हुयो त r इज इक्वल टू p ऑफ a, त हिते असां वटि आहे त r इज इक्वल टू p ऑफ 1। हाणे असां उन जे करे p ऑफ 1 ख़तमु करे था छॾियूं छाकाणि इहो r जे बराबर आहे। त पोइ असां जस्ट हिते असां r लिखंदासीं, r इज इक्वल टू हाणे माइनस जा हिते घणा आहिनि, माइनस जो हिकिड़ो आहे 6, ॿियो आहे माइनस जो 8, माइनस जो 6 ऐं 8 घणा थिया, माइनस जा 14, प्लस जा घणा थिया हिते असां वटि हिकिड़ो 1 पियो आहे, ॿियो आहे 11 यानी प्लस जा थिया 12। त हिन जो आंसर असां वटि छा थो बीहे त r इज इक्वल टू -2। हाणे इहो असांजो थी वियो पाची, असां हिते लिखंदासीं आंसर। ॾिसो बारो हाणे जॾहिं तव्हां x³ - 6x² + 11x - 8 खे जॾहिं वंड कंदो छा सां, x - 1 सां, तव्हां सिधी सही वंड कयोसि, तव्हांखे पाची उते छा मिलंदो, -2 मिलंदो। ठीक है बारो ऐं असांखे गिवन बि इहो आहे त पाची मालूम करियो वंड करण खां सवाइ। हाणे ॿियो नंबर पार्ट असां वटि आहे त x³ + 6x² + 11x + 8 इज़ डिवाइडेड बाय x + 1। हाणे हिते असां छा सां वंड कयोसीं, x - 1 सां, हिते असांखे वरी x + 1 सां वंड करिणो आहे। ठीक है बारो ऐं करिणो छा आहे, असांखे पाची मालूम करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं। हाणे असांखे पोलिनोमियल गिवन कहिड़ो आहे त p ऑफ x इज इक्वल टू x³ + 6x² + 11x + 8। ठीक है बारो हाणे छा करिणो आहे, असांखे छा सां वंड करिणो आहे, असांखे इनखे x + 1 सां। त पोइ असां लिखंदासीं त एज वी नो दैट x + 1 जो गिवन आहे छा जे बराबर थींदो, 0 जे बराबर। त पोइ हिते असांखे x जी वैल्यू छा मिलंदी, x इज़ इक्वल टू -1।
सही है बारो। हाणे छा कंदासीं त हीउ जेको x माइनस 1 असांखे वैल्यू मिली आहे उहा खणी हिन पोलिनोमियल में पुट करे वेंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो त p ऑफ माइनस 1 इज इक्वल टू माइनस 1 होल क्यूब प्लस 6 इंटू माइनस 1 होल स्क्वायर प्लस 11 इंटू माइनस 1 प्लस 8। ठीक है बारो। हाँ असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो त असां p इंटू माइनस 1 के लिखी सघूं था त r इज इक्वल टू p इंटू माइनस 1 इज इक्वल टू, हाणे जॾहिं असां माइनस 1 जो क्यूब छॾियासीं जवाब ईंदो असां वटि माइनस 1। इहो हिकिड़ो क़ाइदो आहे त जॾहिं बि असां को नेगेटिव नंबर हूंदो आहे असांजो पावर छा छॾींदा आहियूं, ऑड, यानी इकी पावर जॾहिं उन ते अची वेंदो आहे त उनजी साइन तब्दील न थींदी आहे। ठीकु आहे बारो, साइन सेम ई रहंदी। जॾहिं असां माइनस 1 जो होल स्क्वायर छॾियासीं जवाब छा थींदो प्लस जो 1, छाकाणि त पावर वधी आहे यानी इवन आहे। त पोइ छा थींदो त 1 इंटू 6 थींदो प्लस जो 6 प्लस 6। हाणे हिते छा थींदो माइनस 1 इंटू 11 इहो थी वियो माइनस जो 11, लास्ट में आयो प्लस जो 8। ठीकु है बारो। हिते असां लिखियल आहे त r इज इक्वल टू p ऑफ माइनस 1। हाणे असां हिते p ऑफ माइनस 1 खे नथा लिखूं, जस्ट r था लिखूं, थींदो त r इज इक्वल टू, हाणे हिते असां वटि माइनस जा घणा पिया आहिनि, हिते असां वटि माइनस जा पिया आहिनि 12, त पोइ हिते लिखंदासीं त माइनस 12, ऐं हिते असां वटि प्लस जा केतिरा पिया आहिनि, प्लस जा पिया आहिनि असां वटि 6 ऐं 8 यानी प्लस जा थिया 14, त पोइ हिते लिखंदासीं प्लस 14। त रिज़ल्ट छा आयो असां वटि r इज इक्वल टू प्लस 2। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे बारो। तव्हां जेको आहे सिधी तरह सां वंड करे ॾिसो त तव्हांजो पाछी ही अचे थो या न। ठीकु आहे बारो, इहो ई पाछी ईंदो अहिड़े तरीक़े सां। बारो हींअर 3 नंबर पार्ट ऐं 4 नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। हाणे हीअ उन तरीक़े सां थींदा जंहिं तरीक़े सां मां पहिरियों ऐं ॿियो पार्ट हल करे छॾियो आहे। ठीकु आहे बारो। हाणे 5 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। उहो असां वटि आहे त 2y माइनस 1 होल क्यूब प्लस 6 इंटू 3 प्लस 4y माइनस 9 इज़ डिवाइडेड बाय 2y प्लस 1। हाणे छा करिणो आहे असांखे हिते रिमाइंडर फाइंड आउट करिणो आहे, पर वंड करण खां सवाइ। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको असांखे पोलिनोमियल गिवन आहे असां उहो लिखी ईंदासीं। त पोइ हाणे उहो कीअं थींदो, उहो थींदो त p ऑफ y इज इक्वल टू 2y माइनस 1 होल क्यूब प्लस 6 इंटू 3 प्लस 4y माइनस 9। ठीकु है बारो। हाणे हिते तव्हां चवंदो त पोयां मूं p ऑफ x लिखियो आहे, हिते मूं p ऑफ y छो ॾिनो आहे, ॾिसो बारो। हाणे हिते p ऑफ y मूं उन जे लाइ ॾिनो आहे छाकाणि त हीअ y वेरिएबल में एक्सप्रेशन आहे उन जे करे। ठीकु है बारो। हाणे असां छा कंदासीं हिते त जेको लीनियर पोलिनोमियल आहे उन मां y जो मुल्ह ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। त पोइ हाणे असां कीअं लिखंदासीं, असां लिखंदासीं त एज वी नो दैट 2y प्लस 1 इज इक्वल टू 0। बारो हाणे असां हिते छा कंदासीं त 2y प्लस 1 खे y जे लाइ रीअरेंज कंदासीं। ठीकु आहे। त पोइ हाणे छा थींदो त हीउ जेको प्लस जो 1 पियो आहे उहो बराबरि जे हिन साइड अची वेंदो। त पोइ इहा इक्वेशन कीअं थींदी, इहा थींदी त 2y इज इक्वल टू माइनस 1। हाणे जीअं त असांखे y जो मुल्ह खपे त y सां जेको ही कोफिशिएंट आहे उहो ज़रब में पियो आहे त उहो हिन साइड अची वेंदो। त पोइ छा में थी वेंदो, हिते वरी वंड में थी वेंदो। त पोइ असांखे y जो मुल्ह छा मिलंदो, y जो मुल्ह असांखे मिलंदो त y इज इक्वल टू माइनस 1/2। ठीकु आहे बारो। हाणे छा कंदासीं त हिन y खे खणी असां हिन पोलिनोमियल में पुट करे वेंदासीं। त पोइ बारो हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थी वेंदो, अॻियों स्टेप थी वेंदो त p ऑफ माइनस 1/2 इज इक्वल टू 2 इंटू माइनस 1/2 माइनस 1 होल क्यूब प्लस 6 इंटू 3 प्लस 4 इंटू माइनस 1/2
-9। ठीक है बारो। अड़े तरीके से हाँ अस इन फर्दर सॉल्व करने की कोशिश कंदासीं। हाँ उन्हीं का पे हाँ अस छा था कयूं तो दिसो बारो तवज्जो दियो। हाँ ही जो 2 पे है इन 2 में कैंसिल थी तो अस खत्म कर छूँ था। ही 2 इन 2 में खत्म थी। ठीक है बारो। उन्हीं का अलावा हाँ दिसो तो ही जो 4 पे है ये ज़रब में है क्या -1/2 से तो हाँ यो भी खत्म थी एक दफ़ा तो वेरिएबल 2 दफ़ा। ठीक है बारो। हाँ अस इन सॉल्व करने की कोशिश क्यों था। हाँ असा अगो स्टेप थी तो r इज इक्वल टू p ऑफ -1/2 इज इक्वल टू हिते भाई छा बचो 1 1 इंटू -1 थी -1 तो -1 हिते छा बचो -1 तो मैं इनके लिखी तो छॾियां -2 तो -2 होल क्यूब। ठीक है बारो। हाँ हिते तवज्जो दियो तो हिते थींदो असां वटि -2 तो मैं लिखांसि थो प्लस जो 6 सेम ज़र में हाँ पहिरियां 3 जो है वो मैं सेम तो लिखा 3 बाकी छा बचो -2 तो मैं लिखा -2। ठीक है बारो। लास्ट में भाई छा पे असां -9 तो बारो। हाँ अस फर्दर सॉल्व करने की कोशिश क्यों था। इतने आए r इज इक्वल टू p ऑफ -1/2 तो मैं जस्ट इनके r लिखी सका तो। जी हाँ बिल्कुल तो तो r इज इक्वल टू -2 जो जैसे अस क्यूब छॾियासीं जवाब छा ईंदो -8। ठीक है बारो। हाँ 3 में जैसे अस 2 खत्म किया तो बाकी छा बचो 1 के ज़रब कयोसीं वरी छा सां 6 सां तो जवाब आयो प्लस जो 6 इतने लिखंदासीं प्लस जो 6। ठीक है बारो। भाई लास्ट में असां वटि छा बचो -9। हाँ छा थींदो त 8 9 17 17 में 6 विया तो बचो बाकी 11 लिखंदासीं r इज इक्वल टू -11 अड़े तरीके से। ठीक है बारो। बारो असो अज जो सबक इतने पूरो थो। वरी मिलंदासीं नए सबक में। तेसीं ताईं अल्लाह भाई।